सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त अवाम जो रुख़ तब्दील थी वियो आहे। ईंदड़ चूंडुनि में पीटीआई वारनि जूं ज़मानतूं ज़ब्त थी वेंदियूं। नाअहल नाकाम हुकूमत मां छुटकारो ज़रूर हासिल थींदो। तहरीक इंसाफ़ जा घणा माण्हू पीपी में शामिल थी वेंदा। हर ॻाल्हि जी ज़िम्मेवारी मथनि विधी वेंदी आहे त वफ़ाक़ी सरकार बि हवाले कई वञे। हुकूमत टीएलपी वारो मामलो पाण ख़राब कयो। इमरान खान लाइ आइडियल नौकरी पाकिस्तान क्रिकेट बोर्ड में आहे। क़ौमी टीम वर्ल्ड कप में ज़रूर कामयाबी माणींदी। मदीने जी रियासत जो नालो खणंदड़नि मईशत खे तबाह करे छॾियो आहे। अञा बेतमादी रिथ जो वक़्तु नाहे। सियासत में हर ॻाल्हि दायरे अंदरि रही कई वेंदी आहे। हुकूमत मुख़ालिफ़ खे भित सां लॻाइण लाइ का बि कसर न छॾी आहे। कणिक LNG मालनि जबा स्कैंडल में बचण लाइ ऑर्डिनेंस आंदो वियो। नवाज़ शरीफ़ इलाज खां पोइ ॾेह वापसि ईंदो। मां मुफ़ाहम जो बादशाह हुजां हां त जेल न वञा हां। मुख़ालिफ़ धुर अॻवान शहबाज़ शरीफ़। हुकूमत टियों नैब तरमीमी ऑर्डिनेंस बि जारी करे छॾियो। नैब चेयरमैन खे हटाइण जो अख्तियार सदर हवाले। एंटी मनी लॉन्ड्रिंग एक्ट ते दाख़िल रेफरेंस नैब जे अख्तियार में हूंदा। वज़ीर आज़म इमरान खान जी सदारत हेठि पीटीआई कोर कमेटी जो इजलास थी रहियो आहे। इजलास में पाबंदी मड़ियल तंज़ीम सां थियल मुआहदे बाबति ब्रीफिंग ॾिनी वेंदी। वज़ीर आज़म मुख़्तलिफ़ क़ौमी मामलनि ते कोर कमेटी खे एतमाद में वठंदो। T20 वर्ल्ड कप में भारत के न्यूज़ीलैंड हथां बि बदतरीन शिकस्त। कोहली 11 जो सेमीफाइनल जी दौड़ मां ॿाहिरि थियणु यकीनी। ग्रुप मैच में नामीबिया बि भारत खां अॻिते। आलमी इवेंट में अॼु इंग्लैंड जो मुक़ाबिलो श्रीलंका सां थी रहियो आहे। वालर कश्मीर में पाकिस्तान जी कामयाबी ते जश्न मल्हाइण जे इल्ज़ाम में शागिर्दनि मथां केस दाख़िल कयो वियो आहे। पाकिस्तान जी कामयाबी कश्मीर जी कामयाबी आहे त इहो जश्न छो न मल्हाइनि। मोदी सरकार जी अहिड़नि हरकतुनि सबबि आज़ादी जी उमीद वधी रही आहे। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में महांगाई ऐं बेरोज़गारी ख़िलाफ़ एहतजाज जारी। जैकबाद ते मोहम्मद खान ऐं ॿियनि शहरनि में मुज़ाहिरा। अॻवाननि जो चवणु आहे त वफ़ाक़ी हुकूमत महांगाई जो बम फाड़े अवाम खे तबाह करे छॾियो आहे। जल्द तब्दीली सरकार जो ख़ात्मो आणे अवाम खे आबघात करण खां बचायो वञे। मुल्क में कोरोना जे वधीक 6 मरीज़ पोइ 482 नवां केस रिपोर्ट। नेशनल कमांड एंड ऑपरेशन सेंटर मूजिबि 24 कलाकनि दौरान कोरोना जूं 40,621 नयूं टेस्टूं कई वेयूं। कोरोना मुतासिर 1,338 मरीज़नि जी हालत ॻणितीअ जोगी। कोरोना जे हाकारी किस्म जी शरह 1.38% रही। कोचकी में पुराणे तकरार तां हथियारबंदनि हिक भाउ खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। ॿियो मरणी। वाक़े सबबि इलाइक़े में ॾहकार। टंडे आदम वेझो नंदरा माइनर खे 20 फुट घारो पइजी वियो। ॻोठ ऐं फसल पाणीअ हेठि। ॻोठाणनि तरफ़ां पंहिंजी मदद पाण तहत घारो बंदि करण जूं कोशिशूं। पिंगरीअ में पाणी जी खोज ख़िलाफ़ आबादगारनि जो एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। आबादगारनि जो चवणु आहे त पाणी जी हथरादू खोट सबबि संदनि फसल मुतासिर थी रहिया आहिनि। पाणी जी ग़लति विर्छ करे अकरम बाग खे तबाह कयो पियो वञे। भोजपुर पुलिस 3 ॼणनि खे अगवा थियण खां बचाए वरितो। शहदादपुर पुलिस मूजिबि सोहबतपुर ऐं घोटकी मां पहुतल 3 ॼणनि खे अगवा थियण खां बचाए वियो आहे। दोदापुर में बदअमनी ख़िलाफ़ ॻोठाणनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। जैकबाद रोड ते धरणो। ट्रैफ़िक मुअतल। ॻोठाणनि जो चवणु आहे त इलाइक़े में फुड़लुड़ जा वाक़िआ वधी विया आहिनि। पुलिस अमन अमान क़ाइमु करण में नाकाम थी चुकी आहे। ऐं पाकिस्तान ऐं ईरान जी सामुंडी हदुनि में नायाब आरा मच्छी जे शिकार जो इंकशाफ। माहिरनि जो चवणु आहे त 29 अक्टूबर ते मुहाणनि नायाब मच्छी जो शिकार कयो आहे। आरा मच्छी जो शिकार केतिरनि ई सालनि खां नायाब थींदो पियो वञे।